रात उन भाउ जेके ॾसियमि त ही 2000 रुपया मोकिलिया हुया तव्हां ते थो छॾियां। फुड़ी फुड़ी तलाव आहे। मां बार बार हर प्रोग्राम में चवंदो आहियां त तव्हां मूंखे लख न ॾियो, हज़ार न ॾियो, कुझु कुझु करे बि हेड़नि भाइरनि जे लाइ जेकॾहिं मोकिलियो न तव्हां, असांजी ज़िंदगी बचाए सघूं था। खुशी जो त दिल ई मुंहिंजी मुतमिन खुशी ते न आहे, बाक़ी जेको आहे मां ॿुधायांव थो। होले छाहे हयाती यार बची अल्लाह पाक ड्रगी जमार ॾींदो, सुठी सिहत ॾींदो, परेशान न थी मुंहिंजा बाबा। अची वियो आहियां न। अस्सलाम वालेकुम अता। वालेकुम सलाम। अता नजीम छा मसलो थियो आहे? साईं मूंसां जहिड़े जो मसलो आहे, मां लाड़काणे डॉक्टर अलीहज़र बलोच आहे, उन ॾे वियुमि, उन चयो जहिड़े जी टेस्ट थींदी तव्हांजी। हाणे मूं वटि मुंहिंजा नंढड़ा बच्चा आहिनि, कमाइण वारो को बि कोन्हे, मुंहिंजो धणी धोकी साईं कोई बि कोन्हे, जंहिंजे करे मां उहा टेस्ट नथो कराए सघां। टेस्ट कराइण खां पोइ ख़बर पवंदी त छा आहे छा न आहे। काफ़ी ॿिया बि दोस्त आया मीडिया वारा, उहे बि रिकॉर्डिंग करे विया हे हो, पर अॼु ॾींहं ताईं रिज़ल्ट अञा ताईं कोन नज़र आयो आहे, कोन थियो आहे। तव्हांजे चवण जो मक़सदु आहे त सभ खां पहिरियां जेका डॉक्टर साहब रिपोर्ट चई आहे उहा कराईंदो तव्हां रिपोर्ट, ईअं? जी। घणो ख़र्च लॻंदो साईं? हुन जा 16,000 रुपया लॻंदा, जेका डॉक्टर साहब पाण वेही कंदो जहिड़े जी रिपोर्ट, ॿिए हंधि काॾे बि न मोकिलींदो, न सरकारी में न कंहिं ॿिए लेबॉर्ट्री वग़ैरह ते न ते, उहो पाण कंदो आहे। जी अवा। हाणे तमामु दोस्तनि खे गुज़ारिश थो कयां, ही महफ़िलूं सजाईंदा हुया कंहिं दौर में, अॼु तव्हांजे अॻियां अपीलूं था कनि, पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, जीअं भाउ ॾसे थो मयार थो ॾे, ॾसे न चवां पर मयार थो ॾे तव्हांखे, स्पेशली रतेदरे वासियुनि खे, रतेदरे जे शऊर खे, त ही मां ॾिनी, मां फरियाद कई, मां अपील कई हिक हिक खे, पर मुंहिंजी हिम्मत जी मदद न थी आहे। हालत जेकॾहिं मां हिन भाउ जी ॾिसां थो त ही कखाऊं घर मुंहिंजे बैक साइड ते नज़र अचे थो, छा कंडीशन लॻी पई अथसि, मथां लकड़ा लॻा पिया आहिनि, नंढड़ा मासूम बचड़ा अथसि, कोई इन वारे सां मिट माइट बि तव्हांजी मदद न कई? मिट माइट बसि ईअं 1500 वक़्ती वेणे, उन सां त दवा जो ई ख़र्चो मुंहिंजो तक़रीबन महीने जो 10 खां 12,000 ताईं सिर्फ़ु दवा जो मुंहिंजो ख़र्चो आहे। हाणे मां दवा जो ख़र्चो कयां या नंढड़ा बच्चा उहे पालियां या मां टेस्टूं कराए हिकिड़ो माण्हू, साईं इन जे करे असां साफ़िन खे इन्हनि खे शहर वासियुनि खे अपील कईसीं, हथ ॿधी, त जेको थी सघे असां सां मदद कयो, ख़ुदा करण। इंशाल्लाह इंशाल्लाह भाउ, हर विख ते सलीम अला जलबाणी तव्हां साण हूंदो। मां निहायती शुक्रगुज़ार आहियां भाउ सलीम रज़ा जलबाणी जन जो, जेके राति मुंहिंजी बि तबियत में मज़ो न आहे 5 ॾियारनि खां, पोइ ॿुधाई तव्हांजे बारे में हर हक़ीक़त, त भई हीअं असांजी तबियत ख़राबु अथसि, साईं ग़रीब आहे, मिसकिन आहे, हाल न अथसि, सो असां अची विया आहियूं तव्हां वटि। इंशाल्लाह धरती हलाली पुट आहिनि, उहे वसा तव्हांजी ज़रूरु मदद कंदा मुंहिंजा भाउ, पर हमेशह मां वधि खां वधि कोशिशि कंदो आहियां त जंहिं बि भाउ वटि भाउ नजम वञा, ख़ाली हथे न वञा। हाणे कंहिंजी इज़त बि मजरूह थिए, भाउ नजम वीडियो बि भराए, उहो ॿाहूं बि ॿधे, अपील बि करे, रोए बि, पोइ उन थिए कुझु न, त पोइ अहिड़ी वीडियो जो को फ़ाइदो न आहे। बसि साईं हाणे असां छा था करे सघूं, असां कुझु बि नथा चई सघूं इन बारे में, असां त सभिनी खे हथ ॿधी अपील था कयूं। अल्लाह 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 भलाई कंदो मुंहिंजा भाउ। शुरूआत अल्लाह पाक सखी बहानी अदा असांखे अमानत मोकिली हुई, कंहिं नियाणीअ जे लाइ, उनखे यूनिफॉर्म वग़ैरह जी ज़रूरत हुई, पर शुक्र अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ी भेण हुनखे यूनिफॉर्म शूज़ किताब सभु कुझु वठी ॾिना। पोइ ही 2000 रुपया हुनजी अमानत मूं वटि पई हुई, जेको ॾसियमि त तबियत मुंहिंजी 4-5 ॾियार खां ख़राब जो थी, त मां हिन ताईं न, पर शायदि ईअं खणी चवां त तुंहिंजो नसीब हुयो, हीअ मां वटि अमानत पई। इहे साईं तव्हांजा वॾा वड़ आहिनि, छो छाजे करे त अॻे चकर हाणे बि 2-3 साफ़ ई आया, वीडियो भरे विया हे हो, तव्हां हेॾी जफ़ाकशी करे अची मुंहिंजी हेल्प जे लाइ हेॾो कुझु कयो था, ऐं मूंखे कुझु ॾेई था वञो मुंहिंजे नंढड़नि बचड़नि जे लाइ, इलाज जे लाइ।
रब पाक जो शुक्रगुज़ार आहियां तव्हां भाइरनि जी दुआउनि जो असरु आहे जो माण्हू बग़ैर चवण जे बि अमानतूं असां ॾे मोकिलियनि था ऐं मां वधि खां वधि कोशिशि कंदो आहियां त जेके भाइर असां ते एतमाद कनि था उन्हनि जो एतमाद मां बरक़रार रखां उन्हनि हक़दारनि ताईं अमानतूं पहुचायां जिन खे वधि खां वधि ज़रूरत आहे हिन शइ जी। जी साईं। हाणे शुरूआत उन भाउ जेके ॾसियमि त ही 2000 रुपया मोकिलिया हुया उन मां असां था कयूं बिस्मिल्लाह कयो मुंहिंजा भाउ अॻिते धरतीअ जा हिलाली पुट वेठा आहिनि बाक़ी हाणे 100 दफ़ा हाणे प्रोग्राम ते चई चई थकिजी पियो आहियां त सलीमुल्लाह जलबाणी जागीरदारनि भोतारनि कामोरनि खां त घुरंदो न आहे जी साईं। न ई कॾहिं घुरंदो जी ऐं हक़ीक़त इहा आहे त उन्हनि में मूंखे का उमेद बि नज़र न ईंदी मुंहिंजा जी भाउ जी बाक़ी तूं पंहिंजे तरफ़ां जेकॾहिं अपील करणु चाहे त करे सघे थो। मां साईं सभिनी खे अपील कई आहे जेके बि शहर जा असांजा चङा आहिनि वॾा आहिनि या जेके बि शहरी आहिनि उन्हनि खे सभिनी खे मां हथ ॿधी अपील कई आहे मुंहिंजी मदद कई वञे। मुंहिंजा नंढड़ा बचड़ा आहिनि मूंखां सवा कोई बि उन्हनि जो अलाह खां सवा सहारो कोन्हे। हक़ीक़त आहे हिकिड़ो मेन कमाइण वारो किरदारु तूं बचड़ा नंढड़ा घर जो गुज़र सफ़र अलाए कीअं हलंदो हूंदो एतिरो त कयो घटि में घटि खुदारा बि जेके कुल्हे कांदी थियण लाइ अची पुॼंदा आहिनि घटि में घटि एतिरो त करे था सघनि को बचड़नि जे लाइ राशन पुॼाइनि। जी साईं। हाँ जी जी बिरादरी छाजे लाइ हूंदी आहे भाऊ कोई ईअं न आहे जी त बसि ख़ुशीअ में शाम दोलनि ते नचण लाइ त कोन हूंदी आहे न जी दुख में साईं। बि त कमु अचे न भाऊ जेको दुख में कमु न अचे उहो पंहिंजो छा थियो। जी हा साईं मां बिल्कुलु। चवंदुमि त फ़िलहाल भाउ जे लाइ वधि खां वधि असांखे ज़रूरत आहे 16,000 रुपया 2,000 मथे था लॻायूंसि किरायो भाड़ो तव्हां जी लाड़काणे साईं। तव्हां तव्हां ग़रीब आहियो न ज़रूरत न आहे करे न सघंदा अफोर्ड तव्हां 18 खां 20,000 रुपया शुरूआत कई असां भाउ जी 2,000 रुपया ॾिना अथसि हाणे तव्हां ते थो छॾियां फुड़ी फुड़ी तलाव आहे मां बार बार हर प्रोग्राम में चवंदो आहियां त तव्हां मूंखे लख न ॾियो हज़ार न ॾियो कुझु कुझु करे बि हेड़नि भाइरनि जे लाइ जेकॾहिं मोकिलियो न तव्हां असां हिन जी ज़िंदगी बचाए सघूं था जेके हुनजा नंढड़ा मासूम बचा उन्हनि खे यतीम थियण खां बचाए सघूं था ख़ुदा हिन ते कुझु अहसासु इहो भाउ जे भाउ तव्हां लाइ 2,000 रुपया अमानत मोकिलियो हिन लाइ छा जी चवणु साईं। चाहींदो। उनजा वॾा अहसान उन्हनि जा मां थोरा नथो लाहे सघां ऐं साईं तव्हांजा बि अहसान मां नथो लाहे न सघां जो मुंहिंजा भाउ तव्हां को अहसान आहे असां ताईं पुॼाई इहा तव्हांजा लख कुर्ब आहिनि न साईं। मुंहिंजा भाउ कोई अहसान न अथई मुंहिंजो भाउ आहे मूंखे फ़ख़ुरु थींदो आहे त मां तव्हां जहिड़नि भाइरनि जे कमु ईंदो आहियां। हाणे कुझु पंहिंजे प्यारे आवाज़ में कुझु त ख़ुशीअ जो हिकिड़ो असांखे को अहिड़ो गीत ॿुधाए ॿ बोल ॿुधाए। साईं ख़ुशी जो त दिलि ई मुंहिंजी मुतमिन ख़ुशी ते न आहे बाक़ी जेको आहे मां ॿुधायांव थो। बोल छाहे हयाती यार बची अल छाहे हयाती यार बची ख़बर कान पवंदी वेंदो मौत अची अल छाहे हयाती यार बची अल छाहे हयाती यार बची ख़बर कान पवंदी वेंदो मौत अची अल छाहे हयाती। अलाह पाक ड्रगी जमार ॾींदो सुठी सिहत ॾींदो परेशान न थी मुंहिंजा बाबा अची वियो आहियां न अची वियो आहियां न भाउ मां साईं तव्हांजा लख अहसान किरोड़े कुर्ब। घबराए न मुर्की ॾेखार असांखे तुंहिंजो भाउ अची वियो आहे वाइदो थो कयां तोखे मां नंढण खां कोन छॾींदुसि जेको तुंहिंजो टेस्टुनि जो मसइलो आहे सभ खां पहिरियां इहो हल कराए वठूं पोइ अॻिते बि ॾिसंदासीं ठीकु आहे न साईं कुर्ब मुंहिंजे पंहिंजे साईं मौला ते यकीन आहे। वॾा तव्हांजा वॾनि साईं अहसान तव्हांजा लख थोरा दुआ मां बसि दुआ कोई एहसान न आहे मौला दुआ कजो हुसैन करे तव्हांखे भाउ खे आबाद तव्हां और जहिड़े भाइरनि शाद खे रखंदो। आमीन 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 मुंहिंजा जेका बि तव्हांजी टीम आहे सभिनी खे मौला ख़ुशि कंदो। आमीन।